अचो ॿाहिरि एहसास कमतरीअ मां। असांजे हथ में कुझु बि नाहे, असांजी हैसियत बि नाहे, असां मुक़ाबिलो करे बि नथा सघूं, वग़ैरह वग़ैरह। जिते बि आहियो, जंहिं जॻह ते बि आहियो, तव्हांजी हैसियत आहे। तव्हां ज़ाती तौरु इज्तिमाही टोलियुनि सां पंहिंजनि इदारनि खे पंहिंजो सम्झी नवां जदीद मोड़ ॾेई सघो था। पंहिंजो पाण खे ज़िम्मेवारी जो अहसासु ॾियारायो। ईमानदारी, वफ़ादारी ऐं वक़ुफ़ सां तव्हां ई तब्दीली आणे सघो था। धरतीअ जी तक़दीर बदिलाए सघो था। इंतज़ार कंहिंजो था करियो। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहियो। असीं तव्हांखे भली कार चऊं पिया। करम मक्सी साहब असांजो दोस्त शदात कोट का लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। इशफाक अहमद फिरम लाणकानो शहर ऐं ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भली कार चऊं पिया। अॼु असांजो मौज़ू टॉपिक तमामु बहितरीन आहे। सेहत ही त असुल दौलत आहे। इशफाक अहमद साहब, अच्छा, मोस्ट वेलकम सिस्टर ज़रीना एंड राबिल गुल भी लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। वंस अगेन मोस्ट वेलकम इशफाक अहमद। वर्जिश बाक़ायदगीअ सां करियो। तव्हांखे घुर्जे त रोज़ानो पूरी वर्जिश करे पघर ज़रिए पंहिंजे जिस्म जे ज़हरीलनि मादनि खे ॿाहिरि कढो, न त तव्हांजे जिस्म जूं मश्कूं कमज़ोर थी वेंदियूं ऐं ज़िंदगी ख़राब गुज़रंदी। सेहत जा फ़ाइदा हासिल करण लाइ वर्जिश जा क़िस्म ऐं वर्जिश जो मिक़दार घणनि माण्हुनि खे आसानीअ सां मिली वेंदो आहे। मिसाल तौरु तेज़ीअ सां पंधु करणु, हल्को डुकणु, साॻी जाइ ते डोड़णु, साइकिल हलाइणु ऐं तरणु। असुल मज़ो ज़हन जी सरगर्मी ऐं जिस्म जी वर्जिश मां तॾहिं ईंदो आहे जॾहिं ॿिन्ही खे मिलाए हिकु करे छॾिजे। जिस्म जे इशारनि खे सम्झो ऐं पाण खे ढिलो रखो। घणो कमु तव्हांजे जिस्म खे नुक़सान पहुचाए सघे थो। ॻणितियूं ऐं फ़िकिर मथे में सूर ऐं मायूसीअ जो सबबु बणिजनि थियूं। हर माण्हू चए थो त आराम कयो, पर को बि नथो ॿुधाए त आराम कीअं कजे। उते बि तव्हांखे कंहिं उस्ताद जी ज़रूरत पवंदी। वंस अगेन मोस्ट वेलकम। असांजो पहिरीं प्यारो दोस्त वहीद फिरम नवाब शाह खां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। असीं संदसि खे भली कार चऊं पिया ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भली कार चऊं पिया। असांजो दोस्त वाहिद कालानी साहब एंड सुल्तान अहमद गोपांग, अब्दुल जब्बार मंगी साहब मोस्ट वेलकम, आफ्ताब अहमद एंड सिस्टर राबिल गुल मोस्ट वेलकम। तव्हांखे बि असीं भली कार चऊं पिया। नूर अहमद भी लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। कॾहिं कॾहिं तव्हां पाण खे ॾाढो थकियल टुटियल या ज़हनी दबाव या बेआराम महसूसु कंदव ऐं सीने में साड़ महसूसु थींदो या साह खणण में ॾुखियाई थींदी। जेकॾहिं उहे इशारनि अव्हां
हर वक़्तु सम्झी वञो था त तव्हांखे अॻुवाट ख़बर पइजी वेंदी। अब्दुल गनी मोस्ट वेलकम। पोइ तव्हांखे पंहिंजे जिस्म जो ज़िक्र करणु घुरिजे, न त ख़तरनाक नतीजा निकिरंदा। तव्हांखे खपे त पंहिंजे जिस्म खे टुटण खां बचाइण लाइ उहे ॻाल्हियूं ध्यान में रखो।